राह खुदा में प्यारी शे ॾियणु। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला ख़ातमिन नबिय्यीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। राह खुदा में प्यारी शे ॾियणु दुआए अत्तार या रब्बल मुस्तफ़ा। जेको बि ही रिसालो राह खुदा में प्यारी शे ॾियणु मुकमल पढ़ी या ॿुधी वठे उन जे रिस्क में बरकत अता फ़रमाए ऐं उनखे पंहिंजी राह में ख़ुशीअ सां पंहिंजे प्यारी प्यारी शे ॾियण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए करे संदसि माउ पीउ ऐं ख़ानदान समेत बेहिसाब मग़फ़िरत फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ़ जी फ़ज़ीलत हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां रिवायत आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फ़रमायो, जंहिं कंहिं किताब में मूं ते दुरूद पाक लिखियो, जेसिताईं मुंहिंजो नालो उन किताब में रहंदो मलाइक उन जे लाइ इस्तग़फ़ार कंदा रहंदा। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व स्वहबिहि व बारक वसल्लम। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, आम तौर असांजी इहा ई आदत हूंदी आहे त असां अल्लाह पाक जी राह में पंहिंजो बचियल माल ॾींदा आहियूं। मिसाल तौरु खाधो खाई वरितो ऐं हाणे उन जी ज़रूरत न रही त बचियल खाधो कंहिं ग़रीब खे ॾेई छॾींदा आहियूं। अहिड़ी तरह घर में का शइ रखियल आहे ऐं असां जे कम जी न रही त उनखे कंहिं मस्जिद या मदरसे में ॾेई छॾींदा आहियूं। ईअं ई शादी वग़ैरह जे कंहिं तक़रीब जो सिलसिलो थियो ऐं महिमाननि लाइ घणो खाधो पचायो वियो। हाणे इत्तेफ़ाक़ सां को हादिसो या मींहुं वसी पियो जंहिंजे करे माण्हू घटि आया ऐं 2-4 देगियूं बची पियूं त हाणे उहे बचियल देगियूं यतीम खाने या इस्पताल में ॾेई ईंदा आहियूं। ईअं असां वटि आम तौर ते इहो ई तरीक़ो आहे त असां अल्लाह पाक जी राह में उहा ई शइ ॾींदा आहियूं जेका असांजे कम जी नाहे हूंदी। इन जे उबतड़ असांजा बुज़ुर्गान दीन पंहिंजी बचियल न पर सभ खां वधीक बहितरीन पसंदीदा ऐं कमु अचण वारी शइ अल्लाह पाक जी राह में ख़र्च कंदा हुआ। तरग़ीब लाइ इन सिलसिले में हिकु ईमान अफ़रोज़ वाक़ियो पेश ख़िदमत आहे। अबूज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु अन्हु जो भलोड़ उठ। हज़रत सैयदना अबूज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु अन्हु मदीना शरीफ़ जे हिकु वेझे ॻोठ में रहंदा हुआ। गुज़र सफ़र लाइ वटनि कुझु उठ ऐं हिकु कमज़ोर धनार हो। हिकु भेरो क़बीले बनु सुलैम जे हिकु शख़्स संदन ख़िदमत में अर्ज़ु कयो, साईं, जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त मां तव्हांजी सोहबत में रही तव्हां खां फैज़ बि हासिल कयां ऐं तव्हांजे धनार जो साथ बि ॾियां। सैयदना अबूज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु अन्हु फ़रमायो, जेकॾहिं तूं मूंसां गॾु रहणु चाहीं थो त तोखे मुंहिंजी इताअत करणी पवंदी। अर्ज़ु कयाईं, साईं, कहिड़ी ॻाल्हि में इताअत? इरशाद फ़रमायाऊं, जॾहिं मां पंहिंजे माल मां का शइ अल्लाह जी राह में ॾियण लाइ चवां त तोखे सभ खां बहितरीन शइ ॾियणी पवंदी। हिन उहा शर्त क़बूल कई ऐं संदन ख़िदमत में रहणु लॻो। हिकु ॾींहुं कंहिं सैयदना अबूज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु अन्हु खे अर्ज़ु कयो, हिते नदीअ जे किनारे कुझु ग़रीब माण्हू आबाद आहिनि, थी सघे त उन्हनि जी मदद कयो। पाण बनु सुलैम जे उन शख़्स खे घुरायो ऐं फ़रमायाऊं, हिकु उठ काहे अचु। उहो उठनि वारी जाइ ते पहुतो ऐं सभ खां भलोड़ उठ चूंडियो, पर पोइ सोचियईं त ही उठ सैयदना अबूज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु अन्हु जी सवारीअ लाइ काराइतो बि आहे ऐं फ़र्माबरदार बि। मक़सदु त सिर्फ़ु गोश्त विरहाइणु आहे, तंहिं करे इन जे एवज़ इन खां पोएं दर्जे वारी बहितरीन ॾाची पेश कयईं। सैयदना अबूज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु अन्हु जॾहिं उहा ॾाची ॾिठी त उन शख़्स खे फ़रमायाऊं, तो ख़यानत कई आहे। इहो ॿुधी हू फ़ौरन सम्झी वियो ऐं उन ई उठ खे जेको सभ खां बहितरीन हो ज़बह करण लाइ पेश कयो। सैयदना अबूज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु अन्हु खेसि इरशाद फ़रमायो, नदीअ जे किनारे जेतिरा घर आबाद आहिनि सभिनी जी ॻणप कर ऐं मुंहिंजो घर बि उन में शामिल कर। पोइ उठ खे ज़बह करे सभिनी घरनि में बराबरि गोश्त पहुचायो। मुंहिंजे घर में ऐं ॿियनि जे मुक़ाबले में का ॿूटी वधीक न वञे, इन जो ख़्यालु रखिजांइ। जॾहिं उठ जो गोश्त विरहायो वियो त सैयदना अबूज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु अन्हु उन शख़्स खे पाण वटि घुरायो ऐं पुछियो, तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में अल्लाह पाक जी राह में बहितरीन माल ख़र्च करण जी जेका शर्त तय थी हुई, छा तो उहा विसारे छॾी हुई?
हुन अर्ज़ु कयो, साईं मां विसारियो त न हो, बल्कि मूंखे यादि हो ऐं मूं पहिरियां उन ई पहिरें उठ खे चूंडियो हो, पर पोइ सोचियुमि त हीउ तव्हांजे सुवारीअ जो आहे ऐं तमामु काराइतो बि आहे, इन करे सिर्फ़ु तव्हांजी ज़रूरत खे नज़र में रखंदे इन खे छॾे ॾिनो हो। सैयदना अबू ज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु अन्हु उन खे फ़रमायो, छा वाक़ई तूं सिर्फ़ु मुंहिंजी ज़रूरत ख़ातिर उन उठ खे छॾियो हो? अर्ज़ु कयाई, जी हुज़ूर, वाक़ई तव्हांजी ज़रूरत ख़ातिर उन खे छॾियो हो, इन खां अलावा ॿियो को मक़सदु न हो। सैयदना अबू ज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु अन्हु इरशाद फ़रमायो, छा मां तोखे पंहिंजी ज़रूरत जो ॾींहुं न ॿुधायां? ॿुध, मुंहिंजी ज़रूरत ऐं हाजत जो त उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं मूंखे क़ब्र जे गहरे ऐं तारीख़ खॾ में तनहा दफ़न कयो वेंदो। बाक़ी रहियो माल, त उन जा 3 हिसेदार आहिनि। हिकु, तक़दीर जेका माल खणी वञण में कंहिंजी रिआयत नाहे कंदी। 2, वारिस जेको तुंहिंजे मरण जो इंतज़ारु कंदो रहंदो आहे त कॾहिं तूं मरी ऐं हू तुंहिंजे माल ते कब्ज़ो करे। 3 हिसेदार तूं पाण आहीं जॾहिं तक़दीर ऐं वारिस माल खणण जे मुआमिले में का रिआयत नाहिनि कंदा त तूं पंहिंजो हिसो खणण में छो पोइते आहीं? जेतिरो थी सघे भले खां भलो माल अल्लाह जी राह में ॾेई पंहिंजी आख़िरत लाइ जमा करे वठि। ही फरमाए पाण 4 सिपारे जी शुरूआती आयत सगोरी जी तिलावत कई, लन तनालुल बिर्र हत्ता तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून। तर्जुमो कंज़ुल इरफान, तव्हां हरगिज़ भलाई खे हासिल न करे सघंदव जेसिताईं ख़ुदा जी राह में पंहिंजी प्यारी शइ ख़र्च न कयो। सिपारो 4 आले इमरान सूरत आले इमरान आयत नंबर 92। ऐं फरमायाऊं त इन करे जेको माल मूंखे सभ खां वधीक पसंदि हूंदो आहे उन खे अल्लाह जी राह में ख़र्च करे पंहिंजी आख़िरत लाइ ज़ख़ीरो कंदो आहियां। ए आशिक़ाने रसूल, सैयदना अबू ज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु अन्हु जी केतिरी ज़बरदस्त दीनी सोच हुई जो जेको माल सभ खां वधीक पसंदि हूंदो हो उन खे अल्लाह जी राह में ख़र्च करे पंहिंजी आख़िरत लाइ ज़ख़ीरो करे वठंदा हुआ। ए काश असां जूं अखियूं खुली वञनि ऐं असां बि हिन आयत सगोरी लन तनालुल बिर्र हत्ता तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून, तर्जुमो कंज़ुल इरफान, तव्हां हरगिज़ भलाई हासिल न करे सघंदव जेसिताईं ख़ुदा जी राह में पंहिंजी प्यारी शइ ख़र्च न कयो ते ग़ौर करण वारा बणिजी वञूं। यादि रखो, अल्लाह जी राह में जहिड़ी शइ ॾींदव तहिड़ो अजर माणींदव, छो त दुनिया आख़िरत जी खेती आहे, जहिड़ो पोखींदव तहिड़ो लुणंदव। फैज़ुल क़दीर 728/3 तहतुल हदीस 4273। अफ़सोस, असांजी सोच इहा आहे त असां शादीअ जे मौक़े ते पहिरियां पाण खाईंदा आहियूं ऐं पोइ बचियल खाधो मुलाज़िमनि, ग़रीब पाड़ेसिरियुनि, यतीम ख़ाननि ऐं मदरसनि में ॾेई ईंदा आहियूं। थियण त ईअं खपे त जिते असां शादीअ ते लखें रुपया ख़र्च कयूं था उते घटि में घटि हिकु देग इन नियत सां पचायूं त उहा सिर्फ़ु महल्ले जे ग़रीब माण्हुनि ताईं पहुचाईंदासीं। पहिरीं नसीहत, प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, सैयदना अबू ज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु अन्हु पंहिंजी ख़िदमत में रहंदड़ शख़्स खे 3 ॻाल्हियूं इरशाद फ़रमायूं, जिन मां पहिरीं ॻाल्हि हीअ हुई त तक़दीर माल खणी वञण में कंहिंजो लिहाज़ नाहे कंदी। वाक़ई ईअं ई आहे त तक़दीर जॾहिं चाहींदी आहे त वॾी फ़राख़ दिलीअ सां कंहिंजो माल खसे वठंदी आहे ऐं ईअं ॾिसंदे ई ॾिसंदे माण्हुनि जे किरोड़े बल्कि अरबे रुपयनि जी कंपनियुनि खे साड़े ख़ाक करे छॾींदी आहे। तक़दीर न अमीर न ग़रीब जो लिहाज़ कंदी आहे ऐं न ई मौक़ो ॾिसंदी आहे, उहा पंहिंजो पूरो हिसो वठंदी आहे। तक़दीर जॾहिं ग़ालिब ईंदी आहे त खिलंदड़ ॻाल्हाईंदड़ जवान मिंटनि में मौत जो शिकार थी वेंदो आहे। माज़ीअ में कई अहिड़ा नौजवान ॾिठा विया आहिनि जिन खे संदन माउ पीउ इन करे दावत इस्लामी जे सुनतुनि भरियलु इज्तिमाअनि में अचण न ॾींदा हुआ त किथे हू मौलवी न बणिजी वञे ऐं दीनदार न थी वञनि। अफ़सोस, उहे वीचारा पंहिंजे इन भरपूर जवानीअ जे आलम में ई हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे विया। ॿी नसीहत, सैयदना अबू ज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु अन्हु पंहिंजी ख़िदमत में रहंदड़ शख़्स खे ॿी ॻाल्हि इहा इरशाद फ़रमाई त तुंहिंजे माल जो ॿियो हिसेदार वारिस आहे जेको तुंहिंजे मरण जो मुंतज़िर रहंदो आहे त कॾहिं तूं मरी ऐं हू तुंहिंजे माल ते कब्ज़ो करे। अॼुकल्ह वाक़ई ईअं ई ॾिसण में अचे पियो
त वारिस इन ॻाल्हि जो इंतज़ारु करे रहिया हूंदा आहिनि त जीअं ई पोड़ा वालिदेन दम ॾींदा त असां संदन माल ऐं मिल्कियत ते कब्ज़ो करे वठंदासीं। इंसान सॼी उमिरि माल गॾु कंदो रहंदो आहे, पर खेसि ख़बर नाहे हूंदी त संदसि वफ़ात खां पोइ वारिस इन माल सां कहिड़ो सुलूक कंदा। कॾहिं कॾहिं त वारिस मैयत जे माल मां नाजाइज़ कारोबार बि शुरू करे ॾींदा आहिनि। जीअं त हिकु साहिब जो निहायत मज़हबी ज़हन हो। हू हमेशह आशिक़ाने रसूल जी आलमी मदनी तहरीक दावत इस्लामी जे हफ़्तेवार सुन्नतुनि भरे इज्तिमाअनि में बाक़ाइदे शिरकत कंदो हो। उन पंहिंजे इंतक़ाल खां कुझु वक़्तु अॻु हिकु दुकानु ख़रीद कयो ऐं पोइ कुझु अरसे खां पोइ सख़्तु बीमार थी मौत जो शिकार थी वियो। संदसि वफ़ात खां पोइ उन जे कुझु वारसनि उन छॾियल माल मां उन दुकान में फिल्मुनि ड्रामनि ऐं गाननि बाजनि जूं वीडियोज़ कैसेटूं विकिणणु शुरू करे ॾिनियूं। जॾहिं त इंतक़ाल करण वारो शख़्स हलाल रोज़ी कमाईंदो हो ऐं हराम रोज़ी खां घणो परहेज़ कंदो हो। बहरहाल मरण वारो जेको माल छॾे वेंदो आहे उहो वारसनि जो आहे। हू उन सां जहिड़ो बि सुलूक कनि उहा संदन मर्ज़ी आहे। जेकॾहिं मरण वारो पंहिंजे वारसनि जी सही तरबियत न कई हुजे त तमामु ॾुखियो आहे त उहे उन खे सही जाइ ते इस्तेमालु कनि, बल्कि उहो माल उन लाइ गुनाहनि में मददगार साबित थी सघे थो। इहो ई सबबु आहे जो जॾहिं हज़रत सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाहि अलैहि जी ख़िदमत में मुसल्लमा बिन अब्दुल मलक हाज़िर थी अर्ज़ु कयो, साईं तव्हां पंहिंजी औलाद जे मुआमिले में मूंखे ऐं ॿियनि माण्हुनि खे वसियत करे वञो त जीअं असां तव्हां खां पोइ संदन गुज़र सफ़र जो इंतज़ाम करे सघूं। उहो ॿुधी पाण रहमतुल्लाह अलैहि जिन फ़रमायो, उमिरि जे औलाद में ॿिनि ई क़िस्मनि जा माण्हू थी सघनि था। उमिरि जी औलाद में ॿिनि क़िस्मनि जा माण्हू थी सघनि था, नेक या बद। जेकॾहिं उहे नेक आहिनि त मूंखे उन्हनि जे फ़िक्र करण जी ज़रूरत नाहे, छो त अल्लाह पाक पाण ई खेनि ग़नी बेनियाज़ करे छॾींदो। ऐं जेकॾहिं उहे बद आहिनि त मां छो माल ॾेई अल्लाह पाक जी नाफ़रमानीअ ते संदन मदद करियां। मुकाशिफ़तुल क़ुलूब सफ़ो 143। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, राह ख़ुदा में माल ख़र्च करणो हुजे या फुज़ूल कमनि में, माल ख़र्च करण जे मुआमिले में आम तौर ते पोड़नि जे मुक़ाबले में नौजवाननि जी दिलि वधीक खुलियल हूंदी आहे। तंहिं करे जेकॾहिं पीउ मज़हबी ज़हन जो न हुजे ऐं हुन पंहिंजी औलाद जी सही नमूने तरबियत न कई हुजे त उन जे वफ़ात खां पोइ औलाद गुनाहनि में घणो माल उॾाईंदी आहे। जेकॾहिं पीउ तमामु घणो मालदार हुजे ऐं पोढ़ो पिणु थी वियो हुजे त ग़ैर तरबियत याफ़्ता औलाद ज़ाहिरी तौर ते बाबा बाबा चवंदी आहे, पर हक़ीक़त में हू इन ॻाल्हि जो इंतज़ारु करे रहिया हूंदा आहिनि त कॾहिं बाबा साईं असांजे रस्ते तां हटे ऐं पोइ असां खुली अयाशियूं करियूं, छो त संदन ख़्याल में बाबा साईं कंजूस हूंदो आहे ऐं हू उन्हनि जे अयाशियुनि में रुकावट बणिजंदो आहे। टीं नसीहत, सैयदना अबू ज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु अन्हु पंहिंजे ख़िदमत में रहंदड़ शख़्स खे टीं ॻाल्हि हीअ इरशाद फ़रमाई त पंहिंजे माल जो टियों हिस्सेदार तूं पाण आहीं। याने जॾहिं तक़दीर ऐं वारिस माल खणण में का रिआयत नाहिन कंदा त तूं पंहिंजो हिसो खणण में छो पोइते आहीं। जेतिरो थी सघे सुठे खां सुठी शइ अल्लाह पाक जे वाट में ॾेई करे पंहिंजी आख़िरत जे लाइ जमा करे वठि। ए आशिक़ाने रसूल, सैयदना अबू ज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु अन्हु जियां ॿिया सहाबा किराम बि ईसार जे जज़्बे सां लबरेज़ हुआ। इन हवाले सां सैयदना अबू तलहा अंसारी रज़ियल्लाहु अन्हु जे ईसार जो हिकु ईमान अफ़रोज़ वाक़ियो पढ़ो, ॿुधो ऐं पंहिंजे लाइ ईसार जो ज़ख़ीरो गॾु कयो। पसंदीदा बाग़ अल्लाह जी राह में ॾेई छॾियो। हज़रत सैयदना अनस रज़ियल्लाहु अन्हु फ़रमाइनि था, हज़रत सैयदना अबू तलहा अंसारी रज़ियल्लाहु अन्हु सहाबा किराम में सभ खां वधीक मालदार हुआ ऐं सभ खां वधीक बाग़ बि उन्हनि वटि ई हुआ। पाण वटि हिकु निहायत ख़ूबसूरत बाग़ हो जंहिंजो नालो बैरुहा हो। उन बाग़ जो पाणी तमामु मिठो हो ऐं उन बाग़ खे उहो शर्फ़ बि हासिल हो त प्यारा आका मदीने वारा मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन बाग़ में तशरीफ़ खणी ईंदा हुआ ऐं उन जो पाणी नोश फ़रमाईंदा हुआ। पोइ जॾहिं हीअ आयत मुबारका नाज़िल थी, ला तनालुल बिर्र हत्ता तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून,
तर्जुमो कंजुल इरफान, तव्हां हरगिज़ भलाई खे न हासिल करे सघंदा, तव्हां हरगिज़ भलाई खे हासिल न करे सघंदव जेसि ताईं ख़ुदा जी राह में पंहिंजी प्यारी शइ ख़र्च न कयो। त सैयदना अबू तलहा अंसारी रज़ी अल्लाहु अन्हु बारगाह रिसालत में हाज़िर थिया ऐं अर्ज़ु कयाऊं, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे पंहिंजे समूरनि बाग़नि में बैरुहा सभ खां वधीक पसंदि आहे ऐं अल्लाह पाक इरशाद फ़रमायो आहे त पंहिंजी पसंदि जी शइ उन जी राह में ॾिनी वञे। इन करे मां पंहिंजो सभ खां पसंदीदा बाग़ बैरुहा अल्लाह पाक जी राह में सदको करणु चाहियां थो। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु घणो ख़ुशि थिया ऐं फ़रमायाऊं त इन खे पंहिंजे अज़ीज़नि ऐं मिटनि माइटनि में विरहाए छॾियो, जीअं त सैयदना अबू तलहा अंसारी रज़ी अल्लाहु अन्हु उहो बाग़ पंहिंजे माइटनि में विरहाए छॾियो। बुख़ारी 493/1 हदीस 1461। ए आशिक़ाने सहाबा व अहले बैत, ॾिठो अव्हां सैयदना अबू तलहा अंसारी रज़ी अल्लाहु अन्हु क़ुरान जी हिकु आयत ॿुधी त फ़ौरन पंहिंजो सभ खां पसंदीदा बाग़ अल्लाह पाक जी राह में सदको करे छॾियो। जॾहिं त असां बार बार क़ुरान पाक जूं आयतूं ॿुधण बावजूदि उन्हनि ते अमल नाहियूं कंदा। थोरो गौर करियो, छा कॾहिं कहिड़ी क़ुरान जी आयत ॿुधी असां ते असरु थियो? मिसाल तौरु हीअ ई आयत मुबारका, लन तनालुल बिर्र हत्ता तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून, तर्जुमो कंजुल इरफान, तव्हां हरगिज़ भलाई खे हासिल न करे सघंदव जेसि ताईं ख़ुदा जी राह में पंहिंजी प्यारी शइ ख़र्च न कयो। ॿुधी असां ते असरु थियो त असां पंहिंजे का पसंदीदा शइ अल्लाह जी राह में सदको कई हुजे। मिसाल तौरु पंहिंजी पसंदीदा घड़ी, रुमाल या पेन वग़ैरह अल्लाह जी राह में ॾिनी। यादि रखो, रुगो कंहिं मिसकीन या फ़क़ीर खे ॾियणु ई अल्लाह जी राह में ॾियणु नाहे, पर जेकॾहिं पंहिंजे कंहिं सुञाणप वारे इस्लामी भाउ खे पंहिंजी का पसंदीदा शइ तोहफ़े में ॾिनी त इहो बि अल्लाह जी राह में ई ॾियणु थियो ऐं इन ते बि सवाबु मिलंदो। सहाबाए किराम केतिरा ज़िंदा दिलि हुआ त जिते क़ुरान पाक जी का आयत या प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो को इरशाद ॿुधंदा हुआ त फ़ौरन उन जो असरु उन्हनि जे दिलुनि ते थींदो हो ऐं हू उन ते अमल कंदा हुआ। थोरो सोचियो, छा कॾहिं का आयत या हदीस ॿुधी असांजे दिलि में बि उन ते फ़ौरन अमल करण जो ख़्यालु आयो? शायदि कॾहिं बि न आयो हूंदो। अफ़सोस, असां ते असरु नाहे थींदो। असां जूं दिलियूं हाणे ज़िंदा न रहियूं आहिनि। बदक़िस्मतीअ सां असांजे ईमानी क़ुवत बिल्कुलु कमज़ोर थी चुकी आहे। ए आशिक़ाने रसूल, असांजा प्यारा प्यारा आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि केॾो न अज़ीम ईसार फ़रमाईंदा हुआ, जीअं त झुकियल मिसवाक। हिकु भेरे प्यारा आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़र ते हुआ। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 2 मिसवाकूं हासिल कयूं, जिन मां हिकु सिधी हुई ऐं ॿी थोरी झुकियल हुई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा सिधी मिसवाक पंहिंजे साथी खे अता फ़रमाई ऐं जेका मुड़ियल हुई उहा पाण वटि रखी वरिती। सहाबीअ अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अव्हां सिधी मिसवाक रखो हा ऐं मूंखे झुकियल अता फ़रमायो हा। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फ़रमायो, जॾहिं 2 मुसाफ़िर या 2 मुसलमान कुझु वक़्त लाइ बि गॾु रहंदा आहिनि त उन वक़्त में हू हिकु ॿिए सां जेको सुलूक कंदा आहिनि त क़यामत जे ॾींहुं उन जे बारे में पुछियो वेंदो। इहयाउल उलूम 218/2। ए आशिक़ाने रसूल, गौर करियो, पंहिंजे साथी सां असांजो वर्ताव कहिड़ो हूंदो आहे। ॿियनि जे हक़नि जो ख़्यालु रखणु त परे जी ॻाल्हि आहे। अॼुकल्ह त माउ पीउ सां बदतमीज़ी कई वेंदी आहे। माउ जेकॾहिं का ॻाल्हि चवंदी आहे त उनखे फ़ौरन दड़को ॾिनो वेंदो आहे। पीउ कुझु चवंदो आहे त उनखे अणवणंदड़ जवाबु ॾिनो वेंदो आहे ऐं भेण भाउ कुझु चवंदा आहिनि त उन्हनि खे छिड़बियो वेंदो आहे। जेकॾहिं घर में का ॻाल्हि करणी हुजे त बिना कावड़ जे नाहे थी सघंदी ऐं सख़्तु रवैयो इख़्तियार कयो वेंदो आहे। मिसाल तौरु, हीउ कमु छो नाहे कयो, हीअ शइ हिते छो पई आहे, हितां सफ़ाई छो नाहे कई, वग़ैरह वग़ैरह। जेके नादान पंहिंजे घरनि में अहिड़ो सख़्तु रवैयो इख़्तियार कंदा आहिनि, घर वारा उन्हनि खां बेज़ार थी वेंदा आहिनि। अहिड़ो नौजवान जंहिंजे घर में विढ़णु
झगड़ण ऐं बद अख़लाक़ीअ जी आदत हुजे, जेकॾहिं इत्तिफ़ाक़ सां उहो आशिक़ान रसूल जी दीनी तहरीक दावत इस्लामी जे दीनी माहौल सां वाबस्ता थी वञे, चहिरे ते सुन्नत मुताबिक़ ॾाढ़ी मुबारक रखी वठे ऐं मथे ते इमाम शरीफ़ जो ताज सजाए वठे, पर उन जे बावजूदु जेकॾहिं उहो पंहिंजे घर वारनि सां रवैयो सख़्तु रखे त घर वारा दावत इस्लामी जे दीनी माहौल खे तनक़ीद जो निशानो बणाइण शुरू करे छॾींदा आहिनि। यादि रखो, दीनी माहौल सां वाबस्ता थींदे ई हिकदमि सभु ख़राबियूं ख़तमु नाहिनि थींदियूं, पर आहिस्ते आहिस्ते दूरि थींदियूं आहिनि। जेकॾहिं को दावत इस्लामी ते तनक़ीद करे त इन सां विढ़ण बदिरां पंहिंजूं ख़ामियूं दूरि करणु घुरिजनि ऐं तनक़ीद कंदड़नि खे चवणु घुरिजे त जेकॾहिं असांजे ख़ामियुनि जे करे तव्हांखे तकलीफ़ पए थी आहे त असांखे मुआफ़ करे छॾियो। इंशा अल्लाहुल करीम आइंदा तकलीफ़ न पहुचंदी। जेके इस्लामी भाइर दावत इस्लामी ते तनक़ीद करण वारनि खे धमकियूं ॾींदा आहिनि, मिसाल तौरु असां हीअं कंदासीं या हूअं कंदासीं, जेकॾहिं घर जा माण्हू दावत इस्लामी खे बुरो भलो चवनि त उन्हनि खे हिन तरह धमकाईंदा आहिनि त असां घरां भॼी वेंदासीं या घर जा थांव भञी छॾींदासीं वग़ैरह वग़ैरह। त अहिड़नि खे हिकमत अमली ऐं अक़लमंदीअ सां कमु वठणु घुरिजे ऐं धमकाइण वारो रवैयो इख़्तियार करण बदिरां तनक़ीद करण वारनि खे प्यार ऐं महबत सां सम्झाइणु घुरिजे। ॾिसो, जेसि ताईं असांजो सुठो किरदारु निखरी करे माण्हुनि जे साम्हूं न ईंदो ऐं नफ़रतूं मिटाए करे महबत जूं रोशनियूं न कंदासीं, तेसि ताईं सोझरो न थींदो, बल्कि ऊंदाही जी ऊंदाही ई रहंदी। तंहिं करे ज़ाहिर ऐं बातिन ॿिन्ही जी इस्लाह ज़रूरी आहे। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, मशहूर सहाबी हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाहु अन्हु पिणु ख़ूब इसार कंदा हुआ, जीअं त मदीने जी मच्छी। हिक भेरे सैयदना अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा बीमार थिया त सैयदना नाफ़िअ रज़ी अल्लाहु अन्हु खे फरमायाऊं, मूंखे तरियल मच्छी खाइण जी ख़्वाहिश आहे। उन्हनि ॾींहं में मदीने पाक में मच्छी मौजूदु न हुई। हज़रत नाफ़िअ रज़ी अल्लाहु अन्हु तमामु घणी तलाश कई, आख़िरकार 1.5 दिरहम जे हिकु मच्छी मिली वई। हज़रत नाफ़िअ रज़ी अल्लाहु अन्हु फरमाइनि था, मूं मच्छी तरी सैयदना अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा जी ख़िदमत में पेश कई। एतिरे में हिकु फ़क़ीर अची वियो त पाण रज़ी अल्लाहु अन्हु फरमायो, ही मच्छी हिन खे ॾेई छॾियो। मूं अर्ज़ु कयो, साईं, वॾी मुश्किल सां ॻोल्हे आयो आहियां ऐं तव्हांजी ख़्वाहिश बि आहे, इन करे मां हिन मच्छीअ जी रक़म फ़क़ीर खे ॾेई छॾियां थो। पाण फरमायाऊं, न, हिन खे हीअ ई मच्छी ॾेई छॾियो। जीअं त मच्छी उन खे ॾिनी वई, उहो फ़क़ीर हलियो वियो त सैयदना नाफ़िअ रज़ी अल्लाहु अन्हु उन जे पुठियां विया ऐं उन खां 1.5 दिरहम में मच्छी ख़रीद करे ॿीहर हाज़िर कयाऊं। सैयदना अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा पुछियो, ही मच्छी वापसि कीअं आई? त पाण अर्ज़ु कयाऊं, साईं, मूं फ़क़ीर खां 1.5 दिरहम में इहा ख़रीद कई आहे। पाण फरमायाऊं, हीअ मच्छी बि उन खे ॾेई अचो ऐं 1.5 दिरहम बि उन वटि ई रहणु ॾियो, छो त मूं सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधो आहे त जेको पंहिंजी पसंदि जी शइ छॾे ॾींदो आहे, अल्लाह पाक उन जी बख़्शिश फरमाए छॾींदो आहे। इहयाउल उलूम 114/3। ए आशिक़ाने रसूल, ॾिठो अव्हां सैयदना अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा जिन ख़्वाहिश हुअण बावजूदु मच्छी न खाधी ऐं उहा अल्लाह जी राह में ॾेई छॾी। ए काश असां बि अहिड़ा बणिजी वञूं जो जेकॾहिं असांजे साम्हूं असांजी का पसंदीदा शइ मौजूदु हुजे, जंहिंखे ॾिसी असांजी दिलि बि ललचाए रही हुजे, तबियत बि उन ॾांहुं माइल थी रही हुजे ऐं उन खे हासिलु करण जी सख़्तु ख़्वाहिश बि हुजे, पोइ ओचितो असांखे हीअ हदीस मुबारका, जेको पंहिंजी ख़्वाहिश जी शइ अल्लाह जी राह लाइ छॾे ॾींदो त अल्लाह पाक उन जी मग़फ़िरत फरमाए छॾींदो, यादि अची वञे ऐं असां पंहिंजी पसंदि वारी शइ कंहिं मुसलमान खे या पाड़ेसिरी खे या नंढे भाउ भेण खे तोहफ़े में ॾेई छॾियूं त घर वारनि ते सदको करणु वधीक सवाब जो बाइस आहे। त इंशा अल्लाहुल करीम हीअ मग़फ़िरत जी बिशारत असांजे लाइ बि हूंदी। बदक़िस्मतीअ सां असांजी हालत इन जे अबतर आहे। जॾहिं असां खाइण लाइ वेंदा आहियूं त सुठियूं ॿूटियूं पाण ॾांहुं करे वठंदा आहियूं। जेकॾहिं अल्लाह जी राह में ॾियण जो इरादो हुजे त
जेको खाधो बची वेंदो आहे उहो खणी कंहिं ग़रीब खे ॾींदा आहियूं। अफ़सोस असांजी ख़ैरात बि अहिड़ी हूंदी आहे जो जेसिताईं खाधो पंहिंजे कम जो आहे त पाण वटि रखी छॾियो ऐं जॾहिं ख़राबु थियण जो ख़तरो महसूसु थियो त ख़ैरात करे छॾियो। अॼुकल्ह घर घर फ्रिज मौजूदु आहे। जेको खाधो बची वेंदो आहे उहो फ्रिज में रखियो वेंदो आहे। जॾहिं 2-3 ॾींहं गुज़री वेंदा आहिनि छो त हाणे उन जे ज़ाइक़े में थोरो फ़र्क़ु अची वेंदो आहे, उहो खाइण में सुठो नाहे लॻंदो, तंहिं करे कंहिं ग़रीब खे ॾिनो वेंदो आहे। अल्लाह पाक असांखे पंहिंजी राह में पंहिंजूं पसंदीदा शयूं सदक़ो करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।